ॼामशोरो इत्तहाद अॻवाणनि पंहिंजूं सियासी सरगर्मियूं तेज़ करे छॾियूं आहिनि। ॼामशोरो इत्तहाद अॻवाण मलक चंगेज़ खान, बाबू खान बिरहमानी, पी नदीम शाह जीलानी, हाजी मोहम्मद रमज़ान पालारी, शेख अब्दुल्ला कोस्तानी, नबी बख्श खासखेली, रेस अतामान पालारी ऐं ॿियनि ॼामशोरो ज़िले जे क़दीमी ऐं तारीख़ी शहर मॉल ऐं उन जे ॿहिराड़ियुनि में पंहिंजे वोटरनि सां संदन अज़ीज़नि जे लाॾाणनि ते तज़ियत कई, मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां मुलाक़ातूं कयूं ऐं कारगर गॾिजाणियुनि खे ख़िताब कयो। रोड जो परे परे ताईं को नालो कोन्हे, कच्चा रोड आहिनि, हिते हॉस्पिटल नाहे, हिते को बि बहितर निज़ाम नाहे, बुनियादी सहूलियत का बि हिते नाहे। माण्हू चाहिनि था त असांजी हिन सरदारी निज़ाम मां, हिन घुटियल निज़ाम मां असांजी जान छुटे। सो हींअर माण्हू हे यकीनन तब्दीलीअ तरफ़ वञनि पिया। ॼामशोरो ज़िले मंझि आउं सम्झां थो त हींअर जेको भोतारकी निज़ाम उन खां बहितर कारकर्दगी आहे ॼामशोरे इत्तहाद जी। ऐं ॼामशोरे इत्तहाद जे हथ में असां को चूंडियल नुमाइंदा कोन आहियूं, चूंडियल नुमाइंदा ॿिया आहिनि, पर असांजी इहा कोशिशि आहे त हर ग़रीब माण्हू जे ॾुख ऐं सुख में उन सां बराबरि जा शरीकवार थियूं। उन में तइलीम न आहे, माण्हू ॾिसो था, हे सभु वीचारा जेके आहिनि टोटल सादा माण्हू आहिनि, तइलीम घटि, तमामु घटि, स्कूल बिल्डिंगूं आहिनि त टीचर कोन आहिनि। इनशाला जे असीं कामयाबु थी था वञूं त कोस्तानी जेके ग़रीब अबू जे जेके माण्हू आहिनि असां उनजे हमदर्दी कंदासीं, उन सां गॾु हूंदासीं ऐं इनशाला हुनजो बि असां सां साथ हूंदो, असां उन सां गॾु हूंदासीं। उन कुस्तान में वैल न रोज़गार, न रोड, न अस्पताल, न वरी को स्कूल, उन खे छॾे हटो तव्हां पाणी ते अचो त पाणी बि पीअण लाइ कोन्हे। ॼामशोरो इत्तहाद उन में असां में को बि सरदार कोन्हे, को वॾेरो कोन्हे, असीं सभु घर जा भाती आहियूं। हिक ॿिए में किथे बि कुस्तान में केर बि माण्हू रहे थो, कहिड़ी क़ौम सां बि वास्तो रखे थो, कहिड़ी पार्टी सां वास्तो रखे थो, उन जो असांजो हिक ॿिए में मरणू, जीअणू, उथणू, वेहणू सभु गॾु आहे। इंशाअल्लाह गॾु आहियूं। इंशाअल्लाह अॻे इलेक्शन में सभिनी भोतारे ख़बर पवंदी त छा आहे, ग़रीब छा आहे और अमीर छा आहे। ही कोहिस्तान जो इलाइक़ो मॉल जिते जा स्कूल वैरान आहिनि, हिते तालीम न आहे, अस्पताल न आहिनि, रोड रस्ता न आहिनि, पाणी जूं सहूलियतूं न आहिनि, माण्हुनि खे रोज़गार न आहे, नौकरियूं न आहिनि, सभु सरकारी इदारा जेके आहिनि उहे हिते ईअं सम्झो मुर्दा ऐं ख़स्ता हाल लॻा पिया आहिनि, मोहन जे धड़े जो ॾेख पिया ॾियनि, बिल्कुलु बर्बादु लॻा पिया आहिनि, का तवजो न आहे। त ही माण्हू हाणे सुजाग थी चुका आहिनि। इनशाला ॼामशोरो इत्तहाद जे सफ़ में बि ही कामयाबु थी, इनशाला हिननि जा सभु मसइला हल थींदा। ॼामशोरो इत्तहाद अॻवाणनि मॉल समेत कोस्तान जे इलाइक़नि में बुनियादी सहूलियतूं न हुजण ते ॻणतीअ जो इज़हार कंदे वर्करनि सां हर मुमकिन सहकार जो ऐलान पिणु कयो। مراد چانڈيو آواز TV